المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. اللهم صل على محمد يا غاضب الصلوات مذنب الصلوات سكنك أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله الذي نور قلوبنا بغناء الحسين وشرح صدورنا بمعرفة الحسين وزين أعيننا ببكاء الحسين صلوات وغفر ذنوبنا بمحبة الحسين ومد حياتنا ببكاء الحسين الذي قال عند وقت غذائه من الخيام يا زينب ويا أم كلثوم. سید ذاتو सलाम कंदे कंदे चथो वरी मिलो मलाइन या ज़ैनब या उम्म कुलसूम वया रुक़य्यत वया सकीना
अलैकुन्न मिन्नी सलाम अम्मा बअदु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अली अंत ज़ैनुल आबिदीन सलवात जितरो मजमूआ सलावात इतनी ना है बुलंद आवाज़ से इलाही सारा अन्ना सलावात न था पढ़न बुलंद आवाज़ से सलावात इन पासे ना भी इलाही बीठा है इना भी इलाही जेके बीठा है सलावात ये पढ़ो जो रहमत जो छोलियो न किबला साईं शाम जे महारी जो ॾींहुं उन करे ॿ ॻाल्हियूं पैगाम लिखी उन खां बाद ॿ टे जुमिला मसाइल या ज़ैनुल आबिदीन जी ज़िंदगी ते हिस्सनि ते मुश्तमिल आहे। मुझे आका जी ज़िंदगी मूंसां ॻाल्हाए ज़िंदगी न जेसिताईं चवंदो न तेसिताईं न हलंदो। मुझे मौला जी ज़िंदगी जी टिनि हिस्सनि ते मुश्तमिल आहे। हिकु करबला खां पहिरियां बी करबला का बाद में जिंदाने शाम का वापसी ताईं टियों हिस्सो आहे जेसी ताईं जिंदा रहियो कीअं गुज़ारी तव्हांखे ख़बर आहे न खुदा छॾियईं न बाबो छॾियईं। हेॾो सारो वॾो मजमू हुजे ऐं जेकॾहिं हक़ अदाई न थिए त पोइ हक़ सजाद अदा न थींदो। इन करे जेकॾहिं चओ त मां ॿ टे जुमिला मुंहिंजे मौला जा पढ़ी वञा न हीअ जेके वेठा आहियो गर्मी एॾी कान्हे जेतिरी तव्हां सां महसूसु था कयो। ऐं हीअ ज़ैनुल आबिदीन जे सदक़े में अॼु को ख़ुदा बादल कया आहिनि त न त अॻे उस में हलियो हो मन उन जे सदक़े ही छां इन करे ख़ुशि नसीब आहियूं। मां पहिरियों जुमिलो थो चवां ज़ैनुल आबिदीन जे लाइ हीअ सभु पढ़िया लिखिया तशरीफ़ फरमायो। ज़ैनुल आबिदीन साईं नासिर हुसैन क़िबला सिर्फ़ सज्जाद कोन्हे आदम आले मोहम्मद तव्हांजी तवज्जो कोन्हे मां छा चयो आहे आदम आले मोहम्मद। ॿियो जुमिलो आहे कहिड़े मौला जी शहादत जेको नूह अहले बैत एतिरो सारो फंद भी करे आयो आदम आले मोहम्मद नूह अहले बैत हुसैन जो सब का वडो अज़ादार जैं अज़ादारी भी सेखारी जैं बंदगी भी सेखारी। तो
तोखे मूंखे सबक ॾेई वियो त न हुसैन छॾिजां न ख़ुदा छॾिजां। जेके ॻाल्हाईंदा आहियो उहे मूंसां ॻाल्हाईंदा। हुसैन जे बचड़े जहिड़ो अज़ादार कोई ज़ैनुल आबिदीन कहिड़ो ज़ैनुल आबिदीन करबला खां पहिरियां वारे सज्जाद जी हिकिड़ी रिवायत ॿुधो। एॾो सखी एॾो मेहमान नवाज़ जो सैयदज़ादा 15,000 माण्हू मूंसां ॻाल्हायो। घणा सभु ॿुधायो। 15,000 माण्हू हिक हिक वेले ते सज्जाद जे दस्तरखान ते मानी खाईंदा। अमीर वेठा आहियो। असां तव्हां वटि जेॾी महिल अमीर वटि हलिबो आहे त चवंदो आहे बीहो नौकर अचे पाणी पियारे वठो। सज्जाद जहिड़ो अमीरनि जो अमीर गरीब मेहमान अचे दस्तरखान सज्जाद विछाए। क़िबला अजीब रिवायत आहे। सिर्फ़ मानी न खाराईंदा, हथ द्वारे मानी खाराइण खां पोइ वरी सजदे में सर रखे उन करीम खे चवे तुंहिंजी ॾिनल नेमत ऐं तुंहिंजी ॾिनल दौलत तुंहिंजी ॾिनल रिज़्क़ पियो थो तुंहिंजे अयाल में विरहायां, सिर्फ़ तूं राज़ी थी। अली मौला जे नाम वठण में को एॾो वॾो जुर्म कोन्हे जो चुप कई वेठा आहियो। हथ मथे करे नारा हैदरी। ॿी रिवायत दरगुज़र कर मोमिन जो मोमिन खे मुआफ़ कर। दौर अहिड़ो तो हले जे जागंदो न त पोइ मां ठेठ सिंधीअ में चवंदुमि पादर खाई हिकु थियूं त उहो भलो कोन्हे, चङो आहे त इज़त में हिकु थी पओ। दुश्मन हिते तूं खिले थो मां रोआं थो साईं। दुश्मन तलवार हिते झलियूं बीठो तुझे परचम सां गुस्ताखी पई थी थिए। तुंहिंजो न आहे इहो मुहम्मद खां वठी 12 ताईं सभिनी जो। रसूलुल्लाह जे नामनि ते गुस्ताखी थी थिए, क़ुरान जे आयतुनि ते गुस्ताखी थी थिए। मूंखे ॾुख थो थिए मिंबरे सज्जाद जो कसम तुझे मुंहिंजे बदन ते जूं बि नथी चो। बुज़ुर्ग वेठा आहिनि। क़िबला खे कंहिंजी जुर्रत न थींदी जो गाज़ी जे अलम जे वेझो अचे गैर। ऐं अॼु उहो घरनि तां लाथो थो वञे तो मां इहो कहिड़ो नारो आहे बाबा जो ज़ुबान सां नारो हुजे ॿियो उज़वो अलीअ जो न थिए इन को मज़ो कोन्हे। लुत्फ़ इन में आहे मथे खां वठी ॿुधो मथे खां वठी पेरनि ताईं, मथे खां वठी पेरनि ताईं हीअ जान अलीअ जे हवाले हुजे। जीअं अॼु गॾु थिया आहियो, जेकॾहिं कंहिं मोमिन ते तकलीफ़ अचे हेतिरा गॾु थियो त कोई वार बि विंगो न करे सघे।
ऐं पंहिंजा ज़ाती इख़्तिलाफ़ विढ़ियल आहियूं ॿारनि जे ॻाल्हियुनि ते, विढ़ियल आहियूं रस्ते ते, विढ़ियल आहियूं लय ते। बदिलो वठंदासीं ज़हरा जी औलाद खां। हिन मजलिस में न ईंदुमि, मां हिननि सां रुठल आहियां। ओ मुंहिंजा साईं, पंहिंजे ज़ाती जहिड़े जो बदिलो ज़ैनब जी माउ खां छो थो वठे? ॻाल्हि ॾुखी आहे न। मूंखे बि साज़ात घुरायो आहे ऐं जेतिरी इज़त कई अथनि, मां त हिननि जे पेरनि बराबरि बि न आहियां, पर हर मजलिस में चवंदो आहियां इहा मंज़ूर जी इज़त कोन्हे, हीअ हुसैन जी इज़त। उनजे करे मां लय छा थी कयां? वरी तव्हांखे थो चवां, ख़ुसूसन उहे जिन खे मौला दौलत सां नवाज़ियो आहे। दौलत हिते रहिजी वेंदव, अलीअ जे कमु अचो। बतूल जूं धीअरूं राज़ी थियनव, निबिड़ो मोमिननि जे कमु अचो। हिते बि अली राज़ी, हुते बि अली राज़ी। हे अॼु सज्जाद मूंखे सज्जाद हिकिड़े ॾींहं में वेठा आहियूं, हिकिड़े ॾींहं में मुतहरिक थिया, हिकिड़े ॾींहं में रुगो जागी पिया। माजरे ग़रीब जूं पाबंदियूं अलाए काॾे हलियूं वयूं, अलाए काॾे हलियूं वयूं। हुसैन जी ज़ात जो कसम तवजे, 12 महीना ईअं हिक ॿिए सां मिलियल रहो त केतिरनि मोमिननि जा कम थियनि। ॻाल्हि ॾुखी थी लॻे, सलवात पढ़ो। जिन खे वणे थी हाणे उहे सलवात पढ़ो। ज़ैनुल आबिदीन जो ॾींहुं आहे। जंहिंखां असां दुआ था घुरूं उहो सज्जाद आहे, जंहिंजे लाइ ज़ैनब दुआ घुरे। अञा मां ॿिए लफ़्ज़ में, जंहिंखां असां दुआ घुरूं त बीमारी शिफ़ा मिले, शिफ़ा मिले बीमारी, उनखे सज्जाद चइबो आहे। ऐं जंहिंजे शिफ़ा लाइ आम माण्हू न, ज़ैनब दुआ घुरे। इहो अॼोको बीमार मूंखां पुछो मंज़ूर कॾहिं शिफ़ा जी दुआ घुरी? रिवायत लिखे थी, जेॾी महिल ज़िंदा करबला खां शाम ॾे पिया वञनि त पथरेली ज़मीन, क़िबला ज़ैदी साहिब जो जुमिलो शायदि कंहिं मजलिस में मां हिते पढ़ियो आहे। एॾो नफ़ीस मिज़ाज हो सज्जाद जो मुंहिंजे मौला जिन कालीन विछाए चवंदा हुआ, पुट घुम, पोइ वरी चवंदा हुआ कालीन सख़्त आहे, सज्जाद जा क़दम अञा नरम आहिनि। इहो ज़ैनुल आबिदीन पेरे उघाड़े मिटीअ ते पियो थो हले, पथरेली ज़मीन ते पियो थो हले। तव्हां ॾिसो, मां ॾे इबादत करणु आया आहियो न, उनजे करे तव्हांखे झिड़के त सघिजे कोन। इन जे करे जो तव्हां ख़ुदि उन खे रोअण आया आहियो जेको दरगाह जे हलींदो वियो। उन जे करे पिनण जी जॻह बाबा अचो त पिनो वेही छॾियो। इन्हनि ॿिनि शयुनि खे भला जे 5 मिंट यादि पाणी न वसायो, केरु कोन मरंदो। मां रिवायत खे पढ़ी त मुंहिंजे मौला जे पेरनि में छाला पिया। जेॾी महिल खल पेरनि जी हेठि लहणु शुरू कयो हुई, ज़ैनुल आबिदीन हलण जहिड़ो न रहियो। मारे त ॾिसो, अली जी धीउ नमाज़ खां पोइ हथ
मुझा अल्लाह जे ही हिते रहजी वयो असां जी अगते हिफाजत दुआ घुरी ज़ैनुल आबिदीन जे लाए ज़ैनब कुबरा बस कई मुझे आका जन अगते वधी फरमाइन ता अम्मा अम्मा मुझा छाला भी खत्म थी वया अम्मा मुझा जख्म भी ठीक थी वया पर मां चवंदो आहियां जख्मी ॿिया बि गुज़रिया आहिनि करबला वारा अगर मुझे शायद पुट पढ़े पियो न करबला में ही थियो करबला में ही थियो पर सैयदज़ादा वो हिकु दफ़ो पुठा आहिनि हुसैन हिकु दफ़ो पुठो अब्बास हिकु दफ़ो पुठो अली अकबर हिकु दफ़ो पुठो मुझे मथे ते कुरान रखो सज्जाद हिक हिक मोड़ ते पुठो हो जरी मला बेगैरत आंगुर सां इशारो करे चवन पिया इहा ज़ैनब ये समझो त सज्जाद जो जिगर कबाब थी बिस्मिल्लाह कया मौला आबाद कयो नवीद अगते बुधो हिकड़ी रिवायत है मुझी हिकड़ी तबीयत है जेकॾहिं मुझी पढ़ियल न हूंदी आहे त जेका ॿुधंदो आहे हुनजो नाम खणंदो ताकि अगलो जिम्मेदार पाण वञे थी कंहिं टाइम में नासिर नोतक हिकड़ी रिवायत पढ़ी रिवायत जॾहिं मां पढ़ी आहे त उन खां ॿी तरह आहे पर हुन जा लफ़्ज़ ॾाढा भला उहे मां तव्हांजे हवाले थो कयां कूफे जी बाज़ार मां जॾहिं महिल काफ़िलो पियो हले रश वधियल हुई वधियल रश में घोड़ा हलन न पिया हिकिड़े बेहया जी घोड़े जी वाग पकड़ी ऐं छिकणु शुरू कयो जॾहिं घोड़ो अञा न हलियो त ॿियो बि सिपाही उथियो उन घोड़े जे हिते मुंहं ते लकुणो तव्हां सम्झो कोन्हे मां खां वरी पुछरायो कंहिंजे मुंहं ते घोड़े जे मुंहं ते जॾहिं महिल लकुणो ऐं टियों सिपाही अॻिते वधी जदो रसूल जो फरमान आहे हैवाननि जे मुंहं ते लकुणो न हणंदा कयो जो अल्लाह जी इबादत कंदा आहिनि वो बबरले ऐं आस पास जे इलाइक़े जा शरीफ़ जेॾी महिल जे घोड़े के मुंहं ते लकुणो न हणंदो आहे सकीना परे खां चयो सजाद मां बि त हिन ज़ुबान सां अल्लाह जो ज़िक्र कंदो सजाद इन्हनि खे घोड़नि जो फ़िक्र आहे छा नबी जी औलाद खे रुख़सारनि ते चमाटूं हणंदा था इहो सज्जाद जेके सकीना जे सवालन कुराड़ो करे छॾियो मूंखां पुछो कॾहिं सवाल कई ज़िंदान में पहिरियों मूंखे कुझु ॿियो आहे अञा बाबा मूरे ॾिसो पढ़णो अञा कुझु ॿियो आहे पखी वञनि वरी सवाल करे भाउ काॾे था भेण दाम कोन शाम जो मोटन वरी पुछा करे सजाद हाणे काॾे था वञनि भेण घरनि ॾे था वञनि ॾिसजो माॾे भेण घरनि ॾे था वञनि हीअं भाकुर पाए सजाद खे रोई चवंदी कैदियुनि जा घर न हूंदा असां बि कॾहिं घर हलंदासीं ज़ैनुल आबिदीन अखियुनि जा ॻोढ़ा केरे चए पियो भेण ॿिया वञनि मथां तूं हिते रह मां सकीना जो नालो कयो आहे तव्हां रोई पिया आहियो सकीना आम धी कोन्हे का सकीना आम न्याणी कान्हे का हीअ उहा धी आहे जंहिंखे पीउ एतिरियूं चुमियूं ई न ॾिनियूं जेतिरियूं कातिलनि जमा पियूं इहो कुझु पहिरियों हो हुसैन जी अम्मा जो सदको जेतिरो पंधु करे आया आहियो जेतिरा वेठा आहियो अली जे उजड़ी धी जो सदको दुआई करे सघां थो कदम कदम ते बतूल जे रिज़ा जी मोहर लॻेव मौला पंहिंजो मोहताज न करेव साईं हज़रत जाफ़र तैयार साईं जे शहज़ादनि जे हुक्म जी तामील करे ॿ टे जुमिला पढ़ण थो चाहियां हज़रत जाफ़र तैयार रसूलुल्लाह जन जे ख़िदमत में आयो इत्तिफ़ाक़ हो जो सभई गॾु वेठा
हजरत जाफर जन सामू अची बैठा, या रसूल अल्लाह मां शाम थो वञा, मौला कुछ को तोहफ़ो घुर्जे त मां आहियां, ॾिसी वठो, मौला कोई तोहफ़ो घुर्जे त मां आणियां। पहिरियों जुमिलो रसूल जेको चयो आहे, जुमिलो न आहे क़यामत आहे। मुंहिंजे मौला जन फरमाइनि था, जाफ़र शाम जा तोहफ़ा उन्हनि खां पुछ जिन खे शाम वञणो। हज़रत जाफ़र जे साम्हूं जेॾीमहिल रसूल रुन, जाफ़र मौला जन अॻिते वधे अली मुर्तज़ा जे साम्हूं फरमाइनि था, भाउ अली तूं मूंखों नंढो, मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां। ओ पुट मूंॾे ॾिस, मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां। ॾाढ़ी वारा पुट मूंॾे ॾिस, हेॾे होॾे निहारींदो, मां लही अची सिधो निहारींदो। मुंहिंजे मौला जन फरमाइनि था, या अली तव्हां जे लाइ कुझु आणियो? अली मुर्तज़ा जन रोई ॾिनो, रोई फरमाइनि था, भाउ दुआ घुर, दुआ घुर, शाम जे तोहफ़नि जी ज़रूरत कोन्हे, सिर्फ़ दुआ घुर, चल बाज़ार ख़ैर सां टपी वञो। अॻिते हलियो त सैयदा वेठी आहे, मुंहिंजे आका जन भरिसां वेठा, फरमाइनि था, मुंहिंजा लाइक़ पुट तव्हां जे लाइ बि कुझु आणियो? चाचा ॿियो कुझु नथी चवां, सिर्फ़ एतिरो थी चवां, दुआ घुरो। अली चयो आहे बाज़ार उबूर कनि, चाचा मूंखे ख़बर आहे दरबार ॾुखी हूंदी आहे, दुआ घुरो छल दरबार जो माहौल ख़ैर सां गुज़ारिनि। वक़्त खां पहिरियों जी ॻाल्हि ही, मां इन लफ़्ज़नि जे करे यको मज़मून पियो थो पढ़ां। मूं ॾे ॾिसो, हीअं मुस्तफ़ा वेठो, मुर्तज़ा सैयदा अली मुर्तज़ा जा पोयां पोयां बिल्कुलु लॻ बुरको पायूं ज़ैनब कुबरा वेठी। जेॾीमहिल हज़रत जाफ़र जन हेॾे पोइते मोटिया, जनाब ज़ैनब कुबरा जन ईअं पलव मथे खणी ऐं चवे थी, चाचा जे मां तोहफ़ो घुरां त ॾींदव? हज़रत जाफ़र जन उथिया, मूं ॾे ॾिसो, हिते बोसो ॾिनो, मुंहिंजा लाइक़ पुट जंहिंजे घुरण लाइ अली सिके, उहा ज़ैनब जो मूंखे चवे त मां घुरां, मूंखे ॿियो छा खपे? मुंहिंजा लाइक़ पुट चओ। साईं फरमाए थी, चाचा शाम था वञो, मूंखे खपे शाम में हिकु जागीर जेका मुंहिंजे नाम ते हुजे। मौला मुंहिंजा लाइक़ पुट हिते जागीर ॾियां, मूंखे ख़ुदा सभु कुझु ॾिनो आहे। साईं फरमाए थी, चाचा तव्हांखे ख़बर आहे जेके हितों वारी जागीर अम्मा खे ई न मिली, मूंखे केरु ॾे? अच्छा मुंहिंजा लाइक़ पुट तुंहिंजे नाम ते जागीर थींदी। जनाब जाफ़र त बिस्मिल्लाह कयां, लख दफ़ा हुसैन आबाद करे, ख़ानदान वसे, अली और ज़हरा जे सदके सभु गौर संद। जेॾीमहिल पाक मौला जन आया शाम में, हिकिड़े वापारीअ जो नालो आहे तिजार, तिजार हूअं बि वापारी खे चइबो आहे, ताजिर मां निकितल। उहो हज़रत जाफ़र तैयार खे जो मिलियो त मुंहिंजे मौला जन फरमाइसि कि ॾे ख़बर का हिते शाम में अहिड़ी जागीर आहे जेका विकामंदी हूंदी। कदमनि ते हथ रखी चए थो, हाशिमी ख़ानदान जो फर्द हाणी हलवाक हलनि था। कहिड़ी जागीर आहे जिते अॼु ज़ैनब सुती पई आहे, जंहिंजो नालो ई आहे ज़ैनबी आहे। मुंहिंजे मौला जन आया तिजार साना, वाक शुरू आहिनि। 5000 दीनारनि खां वठी वाक शुरू थियो, 9000 दीनार ते वाक ॾियण वारा सभु चुप करे वेठा।
जेके जागी ॿुधण आया आहियो उहे मूं ॾे ॾिसो। जेॾीमहिल न चयनि 9000 वाप ॾेई सभु वेही रहिया, हाणे कोई जेॾीमहिल न उथियो, हज़रत जाफ़र जन उथी फरमाइनि था शामियो हिन जागीर जी क़ीमत आहे 60,000 दीनार। मां लख दफ़ा 60,000 दीनार। हिकिड़े शख़्स अची क़दम रखी, हथ रखे क़दम मौला एॾो वॾो वाक। हाणे जुमिलो ॿुधो, हज़रत जाफ़र जे अखियुनि मां मुंहिंजा ॻोढ़ा उभी रोई चवनि था हीअ आहे मुंहिंजी धीउ ज़ैनब जी जागीर। हुसैन कंदो जंगले करबला में, करबला जे जंगल जी जागीर ख़रीद उड़ा बि हूंदी 60,000 जी। कॾहिं जो भेण ऐं भाउ पाण में वेहनि त ज़ैनब जो कंध झुके न। चल दुनिया जो को दुख नसीब न थिए, चल दुनिया जो को दुख नसीब न थिए। ज़ैनुल आबिदीन के रोअण आया आहियो ऐं वेठा ईअं ई आहियो जीअं को जनाज़े जे इंतज़ार में वेहंदो आहे, जनाज़ो अचे त कुल्हो ॾियूंसि। सभु मातमी आहियो, हिकिड़ी अपील थो कयांव, शाम घर वेंदो मातम करे, जेॾीमहिल घर में नियाणियुनि खे बिस्तरनि ते सुतल ॾिसजो, हिकु दफ़ो सकीना ॾे मुंहुं करे चइजो सकीना मुंहिंजियूं बिस्तरनि ते सुतियूं पयूं, तूं हीअं सुती पई हूं। मौला रोअण क़बूल। बाबा हुसैन जे सदके इते भी, अबा अलम पाक वारा इते भी, बाबा इते भी। मां जेॾीमहिल शबी पाक ईंदी न त मां तव्हांखे इतला ॾींदुमि, मां चवंदुमि त बाबा शबी खणी अचो, पोइ तव्हां बेशक मुंहिंजे मौला। ऐं हिकिड़ी ॿी बि शइ ॿुधो, जेॾीमहिल मौला ज़ैनुल आबिदीन जे ताबूत में तव्हां मस कयो, हथ लायो, त पोइ मुंहिंजे तरफ़ खां हीअ अपील अथव, हिकिड़ो जुमिलो रुगो चवंदा कयो, मौला तूं वाकई ज़ख़्मी आहीं, लेकिन सकीना जे ज़ख़्मनि जो वॾो अरमान, मौला ज़ैनब जे चादर जो वॾो अरमान आहे, मौला तूं करबला जे शहीदनि जो वारिस में परचाईंदा अचिजो हिक ॿिए खे। तेसी ताईं इंतज़ार कयो जेसी ताईं मां ॿ टे जुमिला मसाइब जा पढ़ा, जंहिंजे लाइ हेतिरो सारो पंधु करे आया आहियो। पाक मौला जन जागीर खे खणी हिते जेकी बि वेठा आहियो, ख़ुशूसन जेके पोइते वेठा आहियो, अल्लाह तव्हां सभिनी खे जागीर जेॾीमहिल जागीर पंहिंजीअ में चाहे 5 जरेब बनी हुजे न, ऐं जेॾीमहिल कोई पंहिंजी ज़मीन में घुमंदो आहे, मूंॾे त ॾिसो हीअं करे घुमंदो आहे न, हथ कोन क़ैद थी। जेॾीमहिल सज्जाद हो तल जागीर ज़ैनब खां बनू ॾेई गुज़रे पियो त हथ ज़ैनब जा हीअं हा, सज्जाद जा हथ हीअं हा। मुंहिंजे आका जन फरमाइनि था अम्मा ख़बर अथव हीअ कंहिंजी जागीर आहे? साईं फरमाए थी अॼु जागीर हीअ न पुछ, इहो पुछ त हीअ सिर कंहिंजी जागीर आहे। ज़िंदान में आया अमीर मुमताज़ हुसैन साहब जन वेठा आहिनि, मूंखे ख़ौफ़ तारी थी। 5 मुहर्रम जो ॾींहुं आहे, ख़ौफ़ छाजो तारी थियो? साईं विढ़ंदो मूंसां कोन, पर सख़्त रिवायत ॿुधण जो आदी कोन्हे। हाणे छा कयां तव्हां ॿुधायो? सैयद आहियो तव्हां, दरबार में पहुतियूं अली जूं उजड़ियूं धीअर, ये कतार में जेॾीमहिल ज़ैनब कुलसूम बीठियूं त अॻ में हुई फिज़ा जंहिंजी कम पोयां हिन कुल्हे ते हिते हिते फिज़ा जे अली जी वॾी धीउ जो सर हो। मुंहिंजा भाउ निंड न करो, मुंहिंजा साईं तूं आज़ादार आहे, सॼे मुहर्रम में पाण गॾु रहिया आहियूं ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां उहे आज़ादार आहियो। 2:30 बजे ताईं जागो पिया। हिते ज़ैनब कुबरा जो सर ऐं जेॾीमहिल बेहया चयो आहे न, किथे आहे ज़ैनब?
हिकिड़े कमीने इशारो करे चयो इहा साम्हूं जेका ज़ईफ़ा बीबी बीठी आहे न इन जे कुल्हे ते जंहिं बीबी जो सर आहे इहा अली जी वॾी धीउ आहे। चए थो कुराड़ी ज़ईफ़ा मस्तूर खे हटायो मां ज़ैनब सां ॻाल्हाईंदुमि। मां ॾे ॾिसो मां ज़ैनब सां ॻाल्हाईंदुमि जीअं हीअं मथे कंद करे हिते ई कंहिंजी ज़रूरत आहे जो मुंहिंजे हूंदे ज़ैनब सां ॻाल्हाए। बाक़ी मां हयाती छो वरिती हुई, हयाती वती इन करे हुयमि त मां अली जे धीउ जी पहरेदार आहियां। तेसी ताईं न परे थींदुमि जेसिताईं इहा मौत अचे या अली जी धीउ जो रुख़ बची वञे। ऐं जेॾी महिल चंद ताज़ियाना लॻा ज़ाकिरीन चवंदा आहिनि मुंहिंजे आका दादी फरमायो जे ज़ैनब जे मां जी गुलामी कई चती उहा फिज़ा 300 अॻिते बि चवनि था हाणे तोखे क़त्ल इते कंदासीं। छो जे जुर्म कयो थी। कहिड़ो जुर्म कयो अथमि? चवनि था न छॾे हा ज़हरा जो दर, न पाए हा ज़ंजीर। मथे मुंहुं करे चती ताना न ॾियो, अकेली न आई आहियां, ज़हरा जी धीअर तलवारूं मथे थियूं, अली जी धीउ जो मुंहुं मदीने जे पासे ॾे रोई चती नाना असांजे नौकिरियाणियुनि जे मददगारनि खे बि ॾिस मौजूद हिन ज़ैनब खे कोई बचाइण वारो। दरबार में बीठियूं मोहम्मद बिन अशअस, ये वॾो बेग़ैरत, अल्लाह जी 100 दफ़ा हिन शख्स ते लानत हुई। ये सब लानत कयोसि। ये उहो बेग़ैरत आहे जंहिं हुसैन जे सॼे पासे ॾांहुं नेज़ो हयो। ये उहो बेग़ैरत आहे जेको करबला खां वठी शाम ताईं सकीना खे सॼे रुख़सार इहो अॻिते वधी अचे थो। यज़ीद हिते हिकिड़ो मकान आहे जेको 600 साल पुराणो आहे। हुनखे चाहे जे नांग बलाऊं रहंदा आहिनि, जे दुश्मन खे ख़तम करणु थो चाहे त हिननि खे उते रखो, जे वठी वञो। दर खोलियनि, अंदरि ॾिठनि त जीअं काई शइ सथियल हुजे। अली जी धीउ जे मथे ते चादर खोली रखी गाने जे रोज़े ते रात जो ॾींदी आहे। सारी आज़ादारी कई अथव। मुंहिंजा सोना पुट मां सॼो ॾींहुं परां जवानी मारियो कि तव्हां पाक मौला जा मुकाणी आहियो। हिकिड़ी ॿी अपील आहे। ईरान जे हिकिड़े आलिम दीन सैयद आहे, उन हिकु ॾस ॾिनो आहे, मां शायदि मुहर्रम में बि पढ़ियो आहे। जेॾी महिल गिरियो दाहूं कयो, मसलन दाहूं या हुसैन, ईअं उन वक़्तु ज़ुहूर इमाम ज़माना जी दुआ घुरंदा कयो। ये झोली खणी पहुंचंदा कयो मौला हाणी अची पुछेन त ज़ैनब जी चादर कीअं लाथी। इलाके जा कैदी अची रहंदा हा। गुरबत जे करे बच्चा विकणंदा। सैयदादा मुझे माफ सैयद नस्ल फातिमा मां छा कल एॾे जो अचां पियो मूंखे पंहिंजे भाउ मुलो आहे उन मतिलबु मूंखे आयत पढ़ी आ। मौला जन फरमाइनि था असांजी मज़लूमियत ते पर्दो न पायो, दुनिया खे ॾसियो हेॾी तकलीफ़ में रही ज़ैनब दीन कीअं बचायो। तुर्क
आए तेलम कबीले जा माण्हू उते अची बच्चा विकिणंदा हा शाम जा माण्हू इंतज़ार कंदा हा कोई अहिड़ो ग़रीब क़ैदी अचे असां घर आबाद कयूं। इहा ॻाल्हि आहे हुसैन जे सदके शबीर जे सदके माफ़ कयो। हलब जो रहा कुआ अब्दुल्ला नालो अथसि बे औलाद घर में बैठो तो चए मुंहिंजा अल्लाह धीरे हाँ तब घर बसे पुट दिया त नस्ल अञा अॻिते वधे आ मौला न धीअ न पुट। सुबह जो टाइम दर खड़कियोसि हिकिड़ो शख्स दरवाज़े ते आयो अब्दुल्ला तुम बे औलाद शाम में गरीब कैदी आया माफ करो। शाम में गरीब कैदी आया पैसा खड़ मता को बच्चो मिली पो। अब्दुल्ला चेतो मां दिल सिंधान जे दरवाज़े ते जीअं जो आयुमि हिक पर्दादार हुई जंहिं ऐलान कयो वारनि सां मुंहुं ढकियो ख़ैर दर ते बीठो हिकिड़ी नंढड़ी नी गराज का मथे मुंहुं करे पई थी चए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा वार बि नंढड़ा आहिनि। हुजन त मुंह लिकाइबो जेकर वार न हुजन त हथन सां लिकाइबो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा हीअं। अब्दुल्ला चए मां ॾिठो लॻो ईअं ॼण बीबीअ जी नमाज़ क़ज़ा कोन्हे रुख़सार ज़ख़्मी पेरनि मां रत पियो थो वहेसि मेरो लिबास फौरन घर आयुमि घर वारी खे अची चयुमि खण पैसा हल हलूं ज़िंदगान जे बुद्धि पयो जाते याद ईंदव उते बि रोंदव। पैसा मुंहिंजे घर वारी खयां ज़िंदान जे दरवाज़े ते आयासीं इशारतन चयोमांसि इहा नंढड़ी आहे मुंहिंजी घर वारी अॻिते वधी न्याणीअ खे भाकुर पथी भाकुर पाए हिकिड़ो जुमिलो थी चवे न्याणी न रो कलाक में ज़ंजीर लहराईंदी माए नवा कपड़ा पाराईंदी माए रुख़सारनि जो इलाज कराईंदी माए खणी अची अली जे धीउ जे अॻियां विहारियईं हाणे तूं ॼाण या ज़ैनब ॼाणे पैसनि जे लाइ खीसे मां हथ विझी पैसा कढी चई बीबी गरीब थी ॾिसजे हीअ न्याणी विकिणी ॾींदी विकिणण जो नाम सकीना ज़ैनब जे झोलीअ में किरी पई रोई चई अम्मा बाबे इहो बि लिखी ॾिनो रोअण अचई त ईअं रो जे ज़हरा जी धीअ थियो घुरनि घुरो ज़माने जे इमाम जी दुआ ऐ मौला हलिया जी पुछेन सकीना जा दुर कीअं लाहिबो आहिनि वही रहो बाबा मेहरबानी करे वही रहो छोटा पंहिंजो पाण खे अज़ाब में मुक्त हे तव्हां सवाल आहे हे तव्हां मोमिन आहियो मेहरबानी करे वही रहो मुड़ुस खे ॿुधो कंहिं मक़सद जे लाइ दुआनि जे लाइ आया आहियो ईअं दुआऊं तव्हांखे मिलंदियूं वेही रहो जेको जिते हुजे वेही रहो नज़र जो सीन वेही रहो मौला जी अदाकारी आहे इन इमाम जो वास्तो अथव मौला इमाम ज़ैनुल आबिदीन जो वास्तो अथव जेके मञीदा आहियो वेही
मां ॾिसां केतिरा मञण वारा आहिनि। मां ॾिसां त मां जेसीं न पढ़ंदुमि जेसीं तव्हां वेहंदव न। बाबा जेॾी महिल ज़ियारत बरामद थींदी मां तव्हांखे बार बार थो चवां, तव्हांखे ॿुधाईंदुमि। बाबा इहो तव्हां हिते बीह रहो। बाबा इहा वरी इनखे रखो हेठि रखो। सबील वारा बि वेही रहो। बाबा साईं वेही रहो। बाबा साईं वेही रहो। अबाए दुआउनि जो ॾींहुं, अबाए दुआउनि जो ॾींहुं। बाबा वेही रहो, बाबा वेही रहो, बाबा वेही रहो। ये मुंहिंजे ज़ैनुल आबिदीन जे जनाज़े खे खणण वारा आहियो। सैयद बाहूं था ॿधनि, सैयद बाहूं था ॿधनि। अदाए सीटियूं बीटियूं न वॼाए बाबा, सीटियूं न वॼाए। न तव्हां मोॾे ॾिसो बाबा, मोॾे ॾिसो। हे अॼु 25 जो ॾींहुं आहे न, मुंहिंजे लाइ दुआ घुरंदव या न? मुंहिंजे लाइ बि दुआ घुरो। मौला तव्हां जूं बि हाजतूं पूरियूं करे, बानियुनि जूं हाजतूं पूरियूं करे, वेठलनि जूं हाजतूं पूरियूं करे। तव्हां वेठलनि जूं हाजतूं पूरियूं थियनि सजाद जे सदके में। मूंखे बि ख़ुदा बंदे आलम बख़्शिश में हिकिड़ो बच्चो ॾिनो ऐं मुंहिंजे न्याणी जो पुटु आहे, पर मिलियो आहे ईअं सम्झो ॼण विराए खयो आहे। हाणे मुंहिंजे हिसे में आहे। सभई दुआ घुरो जेके मुंहिंजा बच्चा आहिनि। तव्हां वांगुरु सभिनी खे मुंहिंजे बच्चनि खे मौला शबीर जो आज़ादार करे। मौला उन्हनि खे हीअ आज़ादारी नसीब करे। तव्हां असां सभिनी जे नस्लनि खे आज़ादारी हुसैन नसीब थिए। हाणे ॿ ॻाल्हियूं ॿुधो। अली जी धी जी झोली में विहारे साइण फरमाए थी अम्मा बाबे इहो बि लिखी ॾिनो हो। अली जी धी फरमाए थी न सकीना घबराए न, जेसीं ताईं मुंहिंजो हुजण आहे केर तुंहिंजो नाम नथो वठी सघे। आख़िर ताईं जेके मातमी आहियो, मातम करण आया आहियो, रोअण वारो जेॾी महिल चई सकीना न घबराए मां जो आहियां, उन वक़्तु अली जी थी हिन औरत ॾे मुंहुं करे चए थी ओ गाफ़िल मस्तूर, ओ जाहिल मस्तूर, तोखे ख़बर कोन्हे नबीयनि जी औलाद कॾहिं कनीज़ीअ में न ईंदी आहे। कनीज़ी जो नालो आयो उथी चवण लॻी नबी जी थी जो थी चौराहे तूं कोई मदीने वारी ज़ैनब। साईं फरमाए थी रुगो मां ज़ैनब न आहियां, अॻियों हुसैन जो सर जेके वठण आई आहे हुसैन जी धी। अॻिते ॿुधंदा अचो। तकड़ा कदम खणी शोहर वटि आई, भरिसां बि चए थी अल्लाह तो ते नाराज़ थिए, अल्लाह जो गज़ब नाज़िल थिए। तूं ॿुधायो हो न्याणी वठणी आहे त नबी जूं धीअर आहिनि। कहिड़े नबी जूं धीअर आहिनि? चवंदी मोहम्मद ऐं ज़हरा जूं न्याणियूं आहिनि। डुकंदो बाज़ार आयो, माॾे त ॾिसो कासाईअ वटां छुरी खणी आई। हाय हाय, छुरी खणी ज़बान ॿाहिरि कढी, अध मूं ज़बान कटे सजाद जे अॻियां उछलाए चयो ज़ैनब खे चओ बद दुआ न करे, मूंखे ख़बर नहीं जो अली जी थी। पाक मौला जो ताबूत सब नथो पढ़ा, सिर्फ एतिरो ॿुधो, एतिरो ॿुधो।
मदीने में मोटी आया सुबह थी दो हो वनी चौकत में हंदो हो सजाद साईं मदा हुसैन शाही मुको पुछन छो चौकत में हंदो झोली खणी चवंदो हो जा अल्लाह जके शाम गरीबा निखरियूं मन हाई कोई बच्चो मिली पवे मता कभी पयो सजाद या मुख्तार जो सिपाही मिलस मौला मुख्तार सलाम साई कभी सलाम दीदो हुयो मौला फरमायो अल्लाह सलाम रखे मुझे पैगाम दिया मौला हुकुम मौला फरमाइन त पहिरियों चइजा जेतिरो थी सघई हुरमल मारा दस सिपाही के ॾिठई हुआ गंठड़ी लिखाइण शुरू कर सिपाही घोड़ो दौड़ाए भरसायो छा थो लिखाए चए थो न ॿुधाईंदो मां केरु आहियां चमाट न हणे त ॿुधाए न हणंदो मां मूंखे रसूल जे धीअनि जो कसम रोही चए थो जिन जो कसम कयो थी मां हुन हुसैन जी औलाद छा खयो थी चए थो वणनि जा पन पटे आयो ओ मुंहिंजी माउ भेण वेठियूं आहिनि कलाकूं न खाधो छमे अञा बि कहिड़ी ग़रीबी पइजी ज़हर मिलियुसि 15 औलादूं आहिनि सजाद जूं सब जो 15 औलाद 7 न्याणी 8 पुट ज़हर मिलियो जिगर जा टुकड़ा कटजी बाहर पिया अचनि चौधारी काॾों थी काॾों पुट वेण था कनि मां चवंदो सजाद वाकई तुझी वॾी मज़लूमी आहे तुझे मथां भेनर धीअर रोअण वारियूं था कोई उन्हनि खे चमाट नथो हणे मां सदको ज़ैनब था वञा भाउ जी लाश खे चुंबड़ी पई कमीना ताज़िया न हणी चवनि था तूं बि हट सकीना पढ़ी नथो सघे साईं वारा मूंखे पाणी था हुसैन जो सदको अथव इते बि मसाइब खे ख़राब न कर ॾिसो मां एॾो कसम थो वञा तव्हांखे बार पियो जे तव्हां इजाज़त ॾियो त मां ढुक भरियां मां पिया थो जंहिंजो जनाज़ो उहो चवंदो वियो मुंहिंजी सकीना प्यासी मुंहिंजो असर जिगर जा टुकड़ा कटजी जीअं ॿाहिरि था अचनि सजाद जो मुंहुं फिरियो हसन जी क़बर ॾे रोई चवनि था चाचा ज़हर तोखे बि मिलियो लाश में तीर भी लॻई लेकिन चाचा मां एॾो ज़ख़्मी आहियां तूं तीरन जो ज़ख़्मी आहियां मां इशारनि जो ज़ख़्मी आहियां फर्क़ु एतिरो आहे तुंहिंजे जनाज़े मां तीर निकिता मां कहिड़ा कढ रहिया किथे सकीना जे यतीमीअ जो तीर ओ चाचा मां उहो ग़रीब जे भेण सकीना के
नालो खयो सजाद जो कुछ बचन